केमिस्ट्री क्लास 9 बाब 6 सॉल्यूशंस सबक 8 सॉल्यूशन सस्पेंशन एंड कोलाइड्स। आवां केमिस्ट्री जो उस्ताद नज़ीला चन्ना आवां खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजो जो लेक्चर जा मौजू आहिनि कंपेरिजन ऑफ सॉल्यूशन सस्पेंशन एंड कोलाइड्स, टिंडल इफेक्ट, सोसाइटी, टेक्नोलॉजी एंड साइंस। असीं जेकॾहिं मिक्सचर जे क़िस्मनि खे ॾिसूं, जेके मिलावटूं थियनि थियूं, उहे असां ॾिसूं था त हिकिड़ा असांखे क्लियर मिक्सचर्स नज़र अचनि था, ॼण त का हिकिड़ी शइ उन्हनि में पयल हुजे। पर असां ॾिसूं था त ॿी हिकु अहिड़ी मिलावट बि आहे जेका उहा क्लियर कोन्हे, का क्लियर सॉल्यूशन कोन्हे को। उन में ॿ असांखे कंपोनेंट नज़र था अचनि, हिकिड़ो त घटि सॉल्यूट वारो हिसो आहे ऐं ॿिए पासे खां वरी तरे में हिकिड़ी केक वांगुरु फॉर्मेशन जेका आहे, ज़रड़ा जेके आहिनि उहे हेठि वेहंदड़ असांखे वेठल नज़र अचनि था, ॼण त हिकिड़ो केक ठही वियो हुजे तरे में। टी वरी मिलावट जो अहिड़ो क़िस्म आहे जेको सॉल्यूशन क्लियर कोन हूंदो, पर वरी असांखे उन जो जेको तरे में केक फॉर्मेशन आहे उहा बि नज़र कोन ईंदी आहे। इहे टिनि क़िस्मनि जूं मिलावटूं आहिनि। इन्हनि टिनि क़िस्मनि जी मिलावटुनि खे टे मुख़्तलिफ़ नाला ॾिनल आहिनि। उहे मुख़्तलिफ़ पंहिंजनि ख़ासियतुनि जे करे हिक ॿिए खां अलॻि थियनि था। ऑन द बेसिस ऑफ पार्टिकल साइज़, ज़रड़नि जी पंहिंजी साइज़ जे बुनियाद ते एंड देयर कैरेक्टरिस्टिक्स ऐं उन जी ख़ासियतुनि जे बुनियाद ते मिक्सचर्स कैन बी क्लासिफाइड एज ट्रू सॉल्यूशन, कोलाइड एंड सस्पेंशन। मिलावटुनि खे असां टिनि कैटेगरीज़ में विराए सघूं था। पार्टिकल साइज़ ऐं उन जी ख़ासियतुनि जे बुनियाद ते हिकिड़ो क़िस्म आहे सॉल्यूशन यानी गार, जेको असां पहिरीं तस्वीर में ॾिसूं था, जेको हिकिड़ो ट्रांसपेरेंट क़िस्म जी मिलावट हूंदी आहे, जंहिंमें हिकिड़ी शइ असांखे महसूसु थींदी आहे त का हिकु ई शइ आहे जेका उन थांव में पयल आहे, उहो हूंदो आहे सॉल्यूशन। नंबर ॿियो आहे कोलाइड। कोलाइड्स जेके थींदा आहिनि उहे क्लियर सॉल्यूशन कोन हूंदा आहिनि। नंबर टियों आहे सस्पेंशन। सस्पेंशन वरी मिलावट जो अहिड़ो क़िस्म आहे जंहिंमें असांखे ॿ कंपोनेंट नज़र ईंदा आहिनि ऐं उहो क्लियर सॉल्यूशन कोन हूंदो आहे। उन में केक फॉर्मेशन पिणु थींदी आहे, तरे में हिकिड़ी केक नुमा बनावट आहे उहा ठहंदी वेंदी आहे। सॉल्यूशन या गार, solution is a homogeneous mixture of two or more components in which the particle size is smaller than 1 nanometer. गार हम जिन्स मिलावट आहे जंहिंमें ॿ या ॿिनि खां वधीक शयूं पाण में मिलियल हूंदियूं आहिनि ऐं उन्हनि शयुनि जी पार्टिकल साइज़ जेका हूंदी आहे उहा 1 नैनोमीटर खां बि घटि हूंदी आहे। मिसाल जे तौर ते खंड जो गार या लूण जो गार वग़ैरह वग़ैरह। हाणे खंड जो गार तव्हां जेकॾहिं ॾिसो त उन में तव्हांखे सिर्फ़ु पाणी नज़र ईंदो, खंड नज़र कोन ईंदी, छो त पार्टिकल साइज़ तमामु नंढड़ी आहे। ईअं ई वरी जेकॾहिं लूणु हुजे, जेको ख़ालिस प्योर लूणु हुजे, साफ़, उनखे तव्हां पाणी में ॻारियो त बि तव्हांखे सिर्फ़ु पाणी नज़र ईंदो। होमोजीनियस मिक्सचर आहिनि, हम जिन्स मिलावट आहे। जेके ॿ शयूं पाण में मिलायूं था उन्हनि ॿिन्ही शयुनि जी पाण में जिन्स हिकु जहिड़ी आहे, इन जे करे उहे पाण में मिली था वञनि, ॻरी था वञनि ऐं हिकिड़ी शइ ठही पवे थी। सॉल्यूशन अपीयर एज अ सिंगल फेज़। गार जेको आहे ट्रू सॉल्यूशन, उहो असांखे हिकु ई फेज़, हिकु ई शइ वारो लुक ॾींदो आहे। पार्टिकल्स आर इवनली डिस्ट्रीब्यूटेड। जेके ज़रड़ा हूंदा आहिनि हिन सॉल्यूशन जे अंदरि, उहे हर पासे बराबरि तौर ते विरायल हूंदा आहिनि, पखिड़ियल हूंदा आहिनि। तंहिंजे करे छा थींदो आहे त तव्हांखे ज़ाइको किथां बि डुक भरियो तव्हांखे उहो साॻियो ईंदो। समुंड जो पाणी आहे, सॉल्यूशन आहे, जितां बि तव्हां ज़रड़ो पाणी जो चखो त तव्हांखे हुन में लूणु ज़रूरु मिलंदो, खारो पाणी तव्हांखे नज़र महसूसु थींदो। द सॉल्यूट पार्टिकल्स इन ट्रू सॉल्यूशंस आर वेरी टाइनी so that we cannot see them with naked eyes. ट्रू सॉल्यूशंस जे अंदरि जेके सॉल्यूट जा ज़रड़ा हूंदा आहिनि उन्हनि जी साइज़ तमामु नंढड़ी हूंदी आहे, एतिरी नंढड़ी जो इंसानी अखि सां उन्हनि खे ज़रड़नि खे ॾिसी नथो सघिजे।
Colloids. In a colloid, the particles are larger than those present in a true solution. Colloid वरी अहिड़ी मिलावट हूंदी आहे जंहिंजे अंदरि जेके ज़रड़ा हूंदा आहिनि उहे ट्रू सॉल्यूशन वारनि ज़रड़नि खां थोरा वॾा हूंदा आहिनि बट स्मॉलर देन द पार्टिकल्स दैट मेक अप अ सस्पेंशन. पर वरी सस्पेंशन में जेके अंदरि मौजूदु ज़रड़ा हूंदा आहिनि उन्हनि खां कोलाइड जा जेके ज़रड़ा हूंदा आहिनि उहे हूंदा आहिनि नंढा. कोलाइड यानी विच वारी मिलावट आहे. सॉल्यूशन खां इन में ज़रड़ा वॾा हूंदा ऐं सस्पेंशन खां वरी इन में ज़रड़ा नंढा हूंदा. नो केक फॉर्मेशन. इन जी पहिरीं निशानी इहा आहे त हिन में केक कॾहिं बि कोन ठहंदो. हेठि जेको तरे में सॉल्यूट जा ज़रड़ा गॾु थींदा वेंदा आहिनि उहो हिन में न थींदो आहे. पार्टिकल्स कैन नॉट बी सेपरेटेड बाय फिल्ट्रेशन. फिल्टर पेपर जे ज़रिए इन कोलाइड जा जेके ज़रड़ा आहिनि उहे तव्हां धार नथा करे सघो. स्कैटरिंग द बीम ऑफ लाइट. टिंडल इफेक्ट. हिन में छा थींदो आहे त तव्हां जेकॾहिं हाणे सॉल्यूशन आहे इन में असां लाइट हईंसीं त लाइट जी स्कैटरिंग कोन थी थिए. लाइट खे इहे जेके ज़रड़ा आहिनि उहे 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 स्कैटर कोन था कनि. उनखे पखेड़नि कोन था. पर ॾिसो त कोलाइड जे अंदरि जेको खीर जो मिसाल आहे, खीर हिकिड़ो कोलाइड आहे. हाणे उन में तव्हां ॾिसो त तव्हांखे लाइट जेका आहे उहा स्कैटर्ड नज़र ईंदी. स्कैटर्ड लाइट जो छा थींदो आहे, पाथ नज़र ईंदो आहे, रस्तो नज़र ईंदो आहे. लाइट किथां थी अचे, काॾे थी वञे, कहिड़े रस्ते सां वञे थी पई. हे ख़ासि रस्तो इहो असांखे कोलाइड में नज़र थो अचे पर सॉल्यूशन में कोन थो अचे. हिन क़िस्म जे असर खे असां चऊं था टिंडल इफेक्ट. फॉल्स सॉल्यूशन्स. कोलाइड्स खे फॉल्स सॉल्यूशन्स पिणु चयो वञे थो. मिसाल जे तौर ते खीर आहे कोलाइड आहे, बटर आहे कोलाइड आहे, जेली, ब्लड, फोग या स्मोक इहे कोलाइड जा मिसाल आहिनि. ऐं डस्ट जेका आहे मिटी उहा पिणु हिकिड़े कोलाइडल सॉल्यूशन जो मिसाल आहे. The scattering of visible light by colloidal particles is called Tyndall effect. ये जेको रोशनी आहे जंहिंखे हिन कोलाइडल सॉल्यूशन जा ज़रड़ा स्केटर था कनि, पखेड़े था छॾनि, इनखे हिननि जी ज़रड़नि जी इन ख़ासियत खे चइजे थो टिंडल इफेक्ट. हीअ जेका लाइट स्केटर थिए थी इनखे असां टिंडल इफेक्ट चऊं था. दिस फिनोमेना वाज डिस्कवर्ड बाय फिजिसिस्ट जॉन टिंडल इन दी 19th century. 19वीं सदी में हिकिड़ो साइंसदान हुयो जॉन टिंडल. उन इहो दरियाफ़्त कयो हुयो ऐं उन जी नाले जे पुठियां हिन खे टिंडल इफेक्ट जो नालो ॾिनो वियो आहे. सस्पेंशन. A suspension is a heterogeneous mixture of solute and solvent in which solute particles do not dissolve. सस्पेंशन जेको आहे इनखे सिंधी में मुअल्लिक पिणु सॾियो वेंदो आहे. गैर हमजिन्स मिलावट आहे सॉल्यूट जी ऐं सॉल्वेंट जी. पोइ गैर हमजिन्स असां जॾहिं सॉल्यूट ऐं सॉल्वेंट था मिलायूं त छा थींदो, इहे जेके सॉल्यूट जा ज़रड़ा आहिनि उहे सॉल्वेंट में ॻरंदा न आहिनि, अलॻि थिया बीठा हूंदा आहिनि. जीअं असां मिसाल ॾिनो हुओसीं सवेर त ॾिसो हिकिड़ो मिसाल जे तौर ते पाणी आहे, उन में असां वारी विधीसीं. हाणे इहा वारी जेका आहे उहा हिन पाणी में ॻरंदी कोन, पर वक़्तु गुज़रण सां छा थींदो, इहा वारी तरे में आहिस्ते आहिस्ते वेहंदी वेंदी. ॿई हिक ॿिए जूं हेट्रोजीनस मिक्सचर आहिनि. ॿिन्ही जी जेका नेचर आहे उहा अलॻि अलॻि आहे, हिक जहिड़ियूं कोन्हनि के जिन्स अलॻि अथनि, तंहिंजे करे पाण में मिक्स बि नथा थियनि. लार्ज पार्टिकल्स सस्पेंडेड इन अ लिक्विड. सस्पेंशन में छा थींदो आहे त लिक्विड जे अंदरि वॾा ज़रड़ा, तव्हांखे इहो सवेर ॿुधायोसीं त नंढे में नंढा ज़रड़ा हूंदा आहिनि सॉल्यूशन जा, पोइ थोरा वॾा हूंदा आहिनि कोलाइड जा, ऐं अञा वॾा हूंदा आहिनि सस्पेंशन में अंदरि ॻरियल ज़रड़ा. हिन में तमामु वॾा ज़रड़ा हूंदा आहिनि जेके लिक्विड में सस्पेंड थियल हूंदा आहिनि, यानी हुते हुते ट्रेप थियल हूंदा आहिनि, फाथल हूंदा आहिनि. केक फॉर्मेशन थींदी आहे, तरे में ज़रड़ा जेके आहिनि आहिस्ते आहिस्ते वेहंदा वेंदा आहिनि. मिसाल जे तौर ते मड इन वाटर, पाणी में जीअं गप आहे, चाक इन वाटर, या पेंट्स जेके कलर रंग थियनि था. The solute particles are big enough to be seen with naked eyes and they can scatter light like colloids. इन जा ज़रड़ा एतिरा वॾा हूंदा आहिनि जो खुलियल अख सां बि असांखे नज़र ईंदा. पाणीअ में वारी विझी ॾिसो तव्हांखे नज़र ईंदा उन जा ज़रड़ा. ऐं ही जेके ज़रड़ा आहिनि हिन जा उहे पिणु कोलाइड्स वांगुरु लाइट खे रोशनी खे स्केटर कंदा आहिनि. हे सॉल्यूशन आहे, हुन मां ॾिसो असांखे रोशनी जेका आहे नज़र नथी अचे, पर कोलाइड मां असांखे नज़र अचे थी ऐं सस्पेंशन मां बि नज़र अचे थी, यानी रोशनी जो जेको रस्तो आहे उहो असांखे नज़र अचे थो. इनखे चइबो आहे टिंडल इफेक्ट. ऐं टिंडल इफेक्ट कंहिं में थींदो आहे, कोलाइड में ऐं सस्पेंशन में. कंपेरिजन ऑफ सॉल्यूशन, सस्पेंशन एंड कोलाइड्स. कोलाइड, सस्पेंशन ऐं सॉल्यूशन जी पाण में
भेट। सॉल्यूशन जा जेके ज़रड़ा आहिनि उन्हनि जी पार्टिकल साइज़ 1 नैनोमीटर खां घटि हूंदी आहे, पर सस्पेंशन जी जेका आहे 1000 नैनोमीटर खां बि वधीक हूंदी आहे, ऐं कोलाइड जी वरी 1 खां 100 नैनोमीटर जे विच ताईं हूंदी। सॉल्यूशन होमोजीनस थींदा आहिनि, जेके ॿ शयूं पाण में मिलायूं था सॉल्यूट ऐं सॉल्वेंट, उन्हनि जी जिन्स हिकु जहिड़ी हूंदी आहे, तंहिंजे करे उन्हनि जा ज़रड़ा पाण में मिली वेंदा आहिनि। सस्पेंशन हेट्रोजीनस थींदो आहे, तंहिंजे करे सॉल्यूट ऐं सॉल्वेंट पाण में मिलंदा कोन्हनि के, अलॻि अलॻि थिया बीठा हूंदा आहिनि। कोलाइड में होमोजीनस ऐं हेट्रोजीनस जेको आहे उहे ॿई शयूं जेके बि आहिनि पाण में मिलियल हूंदियूं आहिनि। इन जे करे पार्टिकल्स जेके आहिनि उहे घणे वक़्त ताईं सेटल डाउन कोन थींदा आहिनि, हेठि वञी करे केक फॉर्मेशन कोन कंदा। पार्टिकल्स कैन नॉट बी डिस्टिंक्टली सीन विद द नेक्ड आई। सॉल्यूशन जा ज़रड़ा खुलियल अख सां नज़र न ईंदा, सस्पेंशन जा नज़र ईंदा आहिनि, पर कोलाइडल पार्टिकल्स जा जेके ज़रड़ा आहिनि उहे नज़र अख सां न ईंदा, माइक्रोस्कोप सां नज़र अची सघनि था, सो बि अल्ट्रा माइक्रोस्कोप हुजे। सॉल्यूशन क्लियर हूंदो आहे, शफ़ाफ़ हूंदो आहे ऐं हमजिन्स हूंदो आहे। सस्पेंशन जेको आहे उहो क्लाउडी हूंदो आहे, पर यूनिफॉर्म हूंदो आहे ऐं होमोजीनस हूंदो आहे। कोलाइड जेको आहे उहो क्लाउडी हूंदो आहे, हेट्रोजीनस हूंदो आहे, ऐं उहो जेको आहे सो उन में असांखे पंहिंजो ॿ शयूं नज़र ईंदियूं आहिनि। हाणे हिते जेको आहे सो हिकिड़ी इहा ग़लती आहे, हीउ वारो जेको आहे सो इहो आहे सस्पेंशन जो, ही सस्पेंशन जो आहे। सस्पेंशन क्लाउडी हूंदो आहे, हेट्रोजीनस हूंदो आहे, ऐं उन में ॿ शयूं जेके आहिनि उहे धार धार नज़र ईंदियूं आहिनि। असां ॾिठोसीं त हुन में वारी जा ज़रड़ा ऐं पाणी अलॻि पियो नज़र अचे, पर हीउ जेको कोलाइड आहे हिन जो आहे त इहो क्लाउडी हूंदो आहे, इहो यूनिफॉर्म हूंदो आहे। जीअं खीर जो मिसाल आहे, असांखे हिकिड़ो ई नज़र ईंदो आहे, होमोजीनस हूंदो आहे, शयूं पाण में जेके आहिनि उहे मिलियल हूंदियूं आहिनि, हिक ई जिन्स वारियूं हूंदियूं आहिनि। सॉल्यूशन ट्रांसपेरेंट हूंदो आहे, ऐं कॾहिं कॾहिं उहो कलर्ड पिणु हूंदो आहे। सीरप जेके आहिनि, मिसाल जे तौर ते तव्हां रूह अफ़ज़ा शरबत ॾिठो हूंदो, इहो हिकिड़ो ॻाढ़ जो मिसाल आहे। सस्पेंशन जेको आहे उहो ट्रांसल्यूसेंट हूंदो आहे ऐं ओपेक थींदो आहे, पर इहो वरी ट्रांसपेरेंट पिणु थी सघे थो। कोलाइड इहो ओपेक थींदो, उन मां रोशनी जेका आहे क्रॉस कोन करे सघंदी, ऐं ट्रांसपेरेंट पिणु थी सघे थो। सॉल्यूशन जा ज़रड़ा हिक ॿिए खां धार नथा करे सघजनि, फिल्ट्रेशन जे ज़रिए बि। हेठां हेठां इहा पॉइंट लिखियल आहे। इहे जेके आहिनि सॉल्यूशन जा ज़रड़ा लाइट खे स्केटर कोन कंदा आहिनि। सस्पेंशन जा ज़रड़ा जेके आहिनि उहे सेपरेट करे सघजनि था। हीउ वारो जेको हिसो आहे इहो वरी साॻियो ई किताब में इहा ग़लती आहे, असां हिनखे हितां निशान ॾेई करे ऐं मूव था कयूंसि परे पासे। ज़रड़ा कैन बी सेपरेटेड, पार्टिकल्स कैन बी सेपरेटेड, इहो सस्पेंशन जी ख़ासियत आहे। कैन नॉट बी सेपरेटेड, जेकॾहिं पार्टिकल सेपरेट नथा थियनि त हीउ वारो जेको आहे इहा ख़ासियत कंहिंजी आहे, इहा ख़ासियत आहे कोलाइड जी, हे हिन पासे ॾांईंदो। ॿियो जेको फ़र्क़ु आहे उहो इहो आहे त सस्पेंशन जेको आहे उहो स्केटर कंदो आहे लाइट खे, पर उहो ट्रांसपेरेंट कोन हूंदो आहे। पार्टिकल्स जेके आहिनि उहे हिन जा फिल्टर पेपर मां पास थी वेंदा आहिनि। इहा ॻाल्हि बि कोलाइड जे लाइ सही आहे, सस्पेंशन जे लाइ कोन्हे का। हिनखे बि असां सही था कयूं त कोलाइड जा ज़रड़ा फिल्टर पेपर मां पास थी वेंदा आहिनि, पर सस्पेंशन जा ज़रड़ा जेके आहिनि उहे इन फिल्टर पेपर मां पास न थींदा, तंहिंजे करे ही हेॾां जी पॉइंट आहे। बाक़ी फ़र्क़ जेके आहिनि उहे इन्हनि में इहे सही ॾिनल आहिनि। सोसाइटी, टेक्नोलॉजी एंड साइंस रिलेट सॉल्यूशन टू डिफरेंट प्रोडक्ट्स इन द कम्युनिटी। समाज में जेके मुख़्तलिफ़ प्रोडक्ट्स आहिनि उन्हनि में ॻार जो जेको किरदारु आहे उहो ॿुधायो। सॉल्यूशन्स खे असांजी रोज़मर्रा जी ज़िंदगी ते तमामु वॾो असरु आहे, उनजी तमामु घणी अहमियत आहे। हवा, सॉफ्ट ड्रिंक्स, बिवरेजेस, मेडिसिन्स, बटर, टूथपेस्ट, नेचुरल गैस एंड इवन वाटर आर सॉल्यूशन्स। पाणी बि सॉल्यूशन आहे, दवाऊं बि असांजूं सॉल्यूशन आहिनि, मक्खण या टूथपेस्ट जेका आहे उहा बि सॉल्यूशन आहे, नेचुरल गैस बि सॉल्यूशन आहे। केमिकल रिएक्शन्स टेक प्लेस इन द बॉडीज़ ऑफ लिविंग ऑर्गेनिज़म्स। कीमियाई अमल जेके आहिनि उहे जानदारनि जे जिस्मनि जे अंदरि थींदा आहिनि, त उहे पिणु सॉल्यूशन्स में थींदा आहिनि। पाणी जो सॉल्यूशन हूंदो आहे, उन में केमिकल रिएक्शन थींदो आहे। ब्रास एंड स्टील, इहो पाण में मिलाईंदा आहियूं त हिकिड़ो सॉल्यूशन तयारु थींदो आहे, उन मां ठहंदा आहिनि असांजे रध पचाउ जा थांव, सर्जिकल औज़ार,
कटलरी या अहिड़ियूं ॿियूं शयूं। सिल्वर एंड टिन पाण में मिलाईंदा आहियूं त अमलगम्स ठहंदा आहिनि जेकी डेंटल फिलिंग वग़ैरह में कमु ईंदा आहिनि। गैशियस सॉल्यूशंस केमिकल इंडस्ट्रीज़ में यूरिया, अमोनिया गैस, नाइट्रिक एसिड, रबर ऐं वेजिटेबल ऑयल वग़ैरह तयारु करण जे लाइ इस्तेमालु थियनि था। ही तमामु थोरा मिसाल असां ॾिना आहिनि त कीअं सॉल्यूशन जेको आहे असांजे कम्यूनिटीअ में मुख़्तलिफ़ प्रोडक्ट्स जी सूरत में कमु अचे थो। असांजो ॼोको लेक्चर पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु।